मोहतरम जो लिखियूं जेके आउं चाहींदुसि त अॼु की पंहिंजी जेका कचहरी उन में तव्हांखे ॿुधायां। लॻी चह चह चमन में अॼु ख़ुशी जागी हज़ारनि में, वतन जी ताज़गी ॾिसजे थी सावण जे नज़ारनि में। मिठा यार जानी कुसण मुंहुं कबूलियो, मिठा यार जानी कुसण मुंहुं कबूलियो, मथां तुंहिंजे हाणे मथां तुंहिंजे हाणे मरण मुंहुं कबूलियो, मिठा यार जानी कढी कुर्ब काती तिखी तो जालाती, कढी कुर्ब काती तिखी तो जालाती, मुंहिंजो सिराई छाती मुंहिंजो सिराई छाती कटण मुंहुं कबूलियो, मिठा यार जानी बाग मोहम्मद मेहरबानी कंदो यार जानी, बाग मोहम्मद मेहरबानी कंदो यार जानी, ॾींदो सुखई सानी सुमण मुंहुं कबूलियो, मिठा यार जानी कुसण मुंहुं कबूलियो। कारे जबल में जिते पिंड पाण मिलन था उते कुदरत जा काफ़ी फितरी निज़ारा भी मिलन था। साॻी रीत इंसान जे अर्तका जे अवाइली दौर में इंसानन पारां संदन जीवन जे जंग जा आसार भी मौजूद मिलन था। कारे जबल ते ॾुखियन रस्तन पेचरनि अणांगन रस्तन सां गुज़री पहुचण खां पोइ ॾंदे आङरियूं अचियो वञनि त अहिड़ो ख़ूबसूरत ऐं सियाहत जो फितरी मर्कज़ ही कारो जबल हुकूमती अदारनि खां हमेशा उजल रहियो आहे। कारे जबल ते अक्सर हंधनि ते ॾुखियन पेचरनि ऐं टकरियुनि जो डहण मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त खीरथर जबल जे पोछड़ में माज़ीअ में आयल ज़िलज़लनि जियां डिघे माज़ीअ में हिते भी ज़िलज़ला ईंदा रहिया आहिनि। हज़ारे साल अॻु जी बर्फ़ानी दौर जे आसारनि खे भी हिते महसूस करे सघिजे थो। कारो जबल ते फाटल टकरियन चीरियल पत्थर ॾिसण सां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिते भी माज़ी में शदीद क़िस्म जे ज़िलज़लनि सबब हिन कोस्तानी ख़िते जी जाग्राफियाई सूरताल तब्दील थींदी रही आहे। हिन कारे जबल जे चोटीअ वारे हिस्से में 12 दिसंबर 1949 ईस्वी में पाकिस्तान जे उन वक़्त जे वॾे जहाज साने जा यादगार अॼु भी मौजूद आहिनि। जे मुताबिक़ उन वक़्त लाहौर खां कराची लाइ उॾाम कंदड़ जहाज कारो जबल जी वॾी चोटीअ सां टकराइजण करे उनखे बाहि लॻी वई, जंहिंमें ॾे तोड़े परॾे जूं अहम शख़्सियतूं अजल जो शिकार थी वयूं। पर उन वक़्त पाकिस्तान जी सरकार कारो जबल जी चोटीअ ते जहाज साने वारे हंध ते अजल जो शिकार थियण जो यादगार ठारायो जेको अॼु भी मौजूद आहे, जंहिंमें ट्यूनिस में जमहूरियत जी बहालीअ जो हीरो हबीब तैमूर, जहाज जे पायलट कैप्टन मंसूर नियाज़ फारूकी ऐं केपी एंड सन्स जे नालनि वारो यादगार हिन वक़्त में मौजूद आहे। उन बदनसीब जहाज में 26 माण्हू सुवार हुआ जेके हादसे जो शिकार थिया। अलाइके वासिन मूजिब के ज़माने में कारो जबल जे ऊचे चोटीअ ते हिकु बत्ती ॿरंदी हुई जेका जहाज़नि खे रात जे वक़्त सिमत बाबति आगाही ॾियण जो कमु कंदी हुई। पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां ॿिए नंबर ते वॾे में वॾो जेको जहाज हादसो थियो उहो कारे जबल जी कुन में कारे जबल जी चोटी सां लॻण जे बैद में थियो। हिते बिल्कुलु उते वक़्त उन ज़माने जा माण्हू जेके आहिनि ॻोठ अला रखियो जो उते जा माण्हू ॿुधाइनि था त हिते जॾहिं जहाज़ कारे जबल जे कुन सां जॾहिं टकरियो त उते हलंदे जहाज़ मां हिकिड़ी औरत हुई जंहिं पंहिंजो पाण खे बचाइण जे ख़ातिर जहाज़ मां टपो ॾिनो। जॾहिं उन टपो ॾिनो त उहा औरत हिते जहाज़ कारे जबल जी साइड ते किथे किरी पई ऐं जहाज़ बैद में जॾहिं जहाज़ खे बाहि लॻी वई त जहाज़ जे अंदरि जेके माण्हू हुआ सभु अजल जो शिकार थी विया, पर उहा औरत उहा ज़िंदा बची वई। उन खां बैद में हिते जॾहिं ॻोठाणा आया कारे जबल उरे जा जॾहिं ॻोठाणा आया मालवाड़ी जा ॻोठाणा आया उन्हनि अची ॾिठो त उहा औरत हिते रड़ियूं करे पई। उन्हनि कोशिशि कई पर उहा औरत जल्दी वफ़ात करे वई। बैद में जेके माण्हू हुआ उन्हनि माण्हुनि मां तक़रीबन 26 जेके माण्हू हुआ उन्हनि माण्हुनि जो रिकॉर्ड जेको अॼु मौजूद असांखे मिले थो। जहाज़ लाहौर खां अची रहियो हो ऐं कराची में हुनखे लहिणो हुयो। तक़रीबन जहाज़ जेको लाहौर मां जॾहिं निकितो हुयो त शाम जा तक़रीबन 6 थिया हुया ऐं हुनखे तक़रीबन 3-4 कलाकनि जे फ़ासिले खां बैद में कराची में लैंड करणो हुयो। पर हू
अध में ही अजल जो शिकार थी वियो। कलोखोर जो साइड में एरिया है मोल कलोखोर, उतां खां जहाज जे बारे में इहा रिसर्च तहकीकदान इन्हनि इहा तहकीक कई आहे त जहाज में का फनी ख़राबी बि हुई। ठुल वारी एरिया में हिते वॾो फानोस रखियल हूंदो हुयो, उहो फानोस ॿरंदो हो त जेके जहाज जा पायलट हूंदा हुआ उन्हनि खे डायरेक्शन जी ख़बर पवंदी हुई। अॼु बि तव्हां ॾिसंदव त एयरपोर्टनि जी वारी साइड ते वॾा वॾा ॻाढ़ा जेके बल्ब आहिनि, ॻाढ़ियूं बतियूं आहिनि, उहे उन्हनि खे डायरेक्शन पॉइंट ऑफ व्यू जे हिसाब सां कंट्रोल टावर सां कनेक्ट करण जे लाइ रखियल हूंदा आहिनि। पर उहो जेको फानोस जेको रखियल हुयो, उन फानोस ते ड्यूटी उन वक़्त में पालारी कबीले जो हिकिड़ो माण्हू हुयो जेको काठ पालारी ॻोठ जो हुयो, उनजी ड्यूटी हुई त जॾहिं जहाज कारे जबल सां टकरियो त कारे जबल सां टकरण खां बैदि में हिते ईअं लॻो त जहिड़ो को तूफ़ान आयो आहे, जहिड़ी कर हिते का क़यामत आई आहे ऐं बिल्कुलु ॻाढ़ो जबल जेको हिन टामे वांगुरु तपी वियो। राति जो ख़बर ई कोन पई त छा थियो छा कोन थियो। बाद में जॾहिं गोशाणा विया, आहिस्ते आहिस्ते विया, जॾहिं गाॾियूं कोन हुयूं, वञी करे थी आया, पोइ ख़बर पई त हिते जहाज आयो ऐं जहाज अची करे हिते टकरी वियो, जेको अॼु बि असांजी तारीख़ जे लाइ हिकिड़ो चिटो सबूत मौजूदु आहे। लालटीन रखंदा हुआ अंग्रेज़, उहा लालटीन सिज लथे खां पोइ सुबुह ताईं ॿरंदी हुई, जेके फानूस चवनि, उहो बचा हो।